पनुआ खिलजे कचे जे ॻोठ इस्लाम महर में पुराणी तकरार तां हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान शहबान पुट काफ़ी महर खे क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे पनुआ खिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झुंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी, मूंखे अफ़सोसनाक वाक़े बाबति आगाह कयूं पिया त पन्नुआ किल जे कचे जे ॻोठ इस्लाम महर रज़ागोठ थाणे जी हद में महर कबीले जे ॿिनि धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो आहे जो हथियारबंदनि रस्ते सां वेंदे गोलियूं हणी शहबान पुट गाज़ी महर खे थॾे ते क़तल करे छॾियो आहे। ऐं अहिड़े वाक़े बाद महर कबीले जे ॿिनि धुरनि में सख़्तु छिकताण पैदा थी वई आहे। ॿुधायो वञे पियो त काफ़ी अरसे खां महर कबीले दरमियान खूनी तकरार हलंदड़ हो जो हाणे शहबान पुट गाज़ी महर क़तल थी वियो आहे। रज़ागोठ थाणे ते अहिड़ो केस दाख़िल करण बाद पुलिस हथियारबंदनि पुठियां वियल आहे ऐं शहबान महर जी आबाणे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वञे पई। जी महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची